जी नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल 1 में, जिथे सकाफ़ती प्रोग्राम जो आहे सो मुनक़द कयो वियो आहे। सकाफ़त जो ही सॼो डिसंबर जो महीनो हूअं त हलंदो आयो आहे, पर हिन स्कूल में हिकिड़ी नवाण पैदा कई वई आहे त नेचुरल जेके ॿहिराड़ीअ जा सिस्टम हूंदा आहिनि उन में ओताक कल्चर हूंदो आहे, घोट कुंवार जी सेज हूंदी आहे, या जेको मुख़्तलिफ़ घरनि ते जेको वेढ़ो हूंदो आहे। कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त ही चारई पासा उहे सिंगारा विया आहिनि। घोट कुंवार जी सेज हुजे या जेको माल जो वथाण जेको हूंदो आहे, वाड़ो हूंदो आहे, उहो बि हिते जेको आहे सो माना मुनक़द कयो वियो आहे। ॿिया बि जायूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारींदासीं। हिते टेबलोस खां सवाइ मुख़्तलिफ़ सकाफ़ती प्रोग्राम बि जेको आहे सो माना रिथिया विया आहिनि। असां हिते जे उस्तादनि खां, इंतिज़ामिया खां, महिमाननि खां, शागिर्दियाणियुनि ऐं मास्तरियाणियुनि खां पुछंदासीं त वधीक इन बारे में छा था चवनि। अस्सलाम वालेकुम अदा जी। अदा हमने कोशिश की अपने स्कूल में बहुत कम वक्त में, क्योंकि हमारे मिड टर्म चल रहे थे, विद इन 3 डेज़ हमने ये इस कल्चर शो का जो है ना एहतमाम किया है और कोशिश की है कि अपने कल्चर को थोड़े से टाइम में हम शो कर सकें। सिंध के कल्चर को नुमाया करना बहुत मुश्किल है, क्योंकि ये सिंध धरती बहुत वसी है, इसका दिल बहुत वसी है। इसमें तमाम लोगों के लिए, तमाम जितनी भी दुनिया के लोग हैं उन सब के लिए इसका दिल खुला है। मैंने कोशिश की है कि सिंध के जितना रहन सहन है, खाना पीना है, रस्म व रिवाज हैं, शादी ब्याह से लेकर तमाम रस्म, मेहमान नवाजी, हमारे पकवान, हमारे जो है ना किचन, मतलब एक रिहाइश का अंदाज़ पेश करने की कोशिश की है कि जो हमारे कल्चर से रिलेटेड है, कि सिंध के लोग किस तरह रहते हैं, किस तरह खाते पीते हैं, उनके खाने क्या हैं, उनकी रस्में क्या हैं, उनके पकवान क्या हैं, उनके फसलें कौन सी हैं, उनके जो अनाज क्या पैदा होते हैं सिंध में मेहमान नवाजी का तरीका क्या है। ये तमाम चीज़ें बयान करना थोड़े से लफ्ज़ों में मुश्किल है, लेकिन हमने कोशिश की है कि हम सिंध के कल्चर को थोड़ा ही सही लेकिन पेश करें। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा सिंधी भाइरो भेणो, तव्हांखे अॼु सिंध जे हाई स्कूल जे बारे में ॿुधाइण था चाहियूं त अॼु असांजे शो में असांजे स्कूल में सभु कुझु थी रहियो आहे ऐं त उन जे ॿाहिरि त घोट कुंवार बि थी रहिया आहिनि। असां उन्हनि जे पहिरां कवाली ऐं रक्स रूमी बि करे सघिया आहियूं, होजमालो बि करे सघिया आहियूं ऐं तव्हांखे बि दावत आहे त तव्हां हिते ॾिसी सघो था जेको बि असां करे सघिया आहियूं। ऐं असांजे तरफ़ सां त हींअर घोट कुंवार बि थी सघिया आहिनि ऐं उन्हनि जूं लाऊं बि अची वञनि थियूं। जेके बि रस्मूं सिंधी थी सघनि थियूं उहे अॼु थींदियूं ऐं तव्हांखे बि असांजे तरफ़ सां दावत आहे, तव्हां ॾिसी सघो था। सभु सिंधी भाइरो भेणो असांजे हाई स्कूल जी पारां आउं सकरन हाई स्कूल गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल सकरन 1 जी टीचर आहियां, HSC टीचर आहियां। ऐं अॼु असां सकाफ़ती डे खे मल्हायूं पिया, कल्चर डे, ऐं तमामु घणा एक्साइटेड आहिनि ॿार। असां बि पाण ख़ुशि आहियूं ॾाढो। ऐं असांजो सकाफ़ती कल्चर जेको आहे उहो आहे सिंध जी सकाफ़त खे रोशनास कराइण ऐं असां पंहिंजी तहज़ीब खे, सकाफ़त खे दिलि सां एतिराम कयूं था, भायूं था। ऐं असांजो जेको बि ऑर्गेनाइज़ेशन आहे इन में असांजा मेल स्टाफ बि आहिनि, असांजी टीचर्स आहिनि ऐं असांखे जेको असांजी हेड आहे मैम मुसरत, उहो इन फंक्शन खे ऑर्गेनाइज़ करायो आहे। सभिनीनि मिली जुली सिंध जी सकाफ़त खे बेहतरीन तरीक़े सां ॾेखारियो आहे ऐं असां ॾाढा ख़ुशि आहियूं। ॿार तमामु एक्साइटेड आहिनि ऐं पहिरीं दफ़ा मुंहिंजो ख़्यालु आहे त सकरन शहर में एॾो सुठो लाइव परफॉर्मेंस आहे। ॻोठ जी ओताक बि तव्हांखे ॾिसण जो मिलंदो, ठीकु आहे, ऐं इन में तव्हांखे घोट ऐं कुंवार जी फुल परफॉर्मेंस ॾिसण में नज़र ईंदी। ऐं सिंध विलेज छा हूंदो आहे, उन में छा हूंदा आहिनि, इहे तव्हांखे हर शइ इन में असां पूरी कोशिशि कई आहे ॾेखारण जी। थैंक यू। अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो सुमल कलड़ो आहे ऐं मां आर्टिस्ट आहियां। हिते असांजे स्कूल में कल्चर डे सेलिब्रेशन कयो वियो आहे। हिते मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाया विया आहिनि। मूं पंहिंजे आर्ट जो स्टॉल कयो आहे, हिते मूं पंहिंजो हुनर ज़ाहिर कयो आहे। त प्लीज़ पेंटिंग ऐं स्केचिंग ॾिसी सघो था तव्हां। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल 1 जे उस्तादनि जूं, हेडमिस्टर जूं ऐं हिते जे शागिर्दियाणियुनि जूं, जेको हिन सकाफ़ती प्रोग्राम मल्हायो आहे। सकाफ़ती प्रोग्राम हूअं त खोड़, पर अॼु जे प्रोग्राम जी जेका ख़ासियत नज़र आई सा इहा हुई त हिन स्कूल में नेचुरल सकाफ़ती प्रोग्राम कया विया हुआ, जंहिंमें महन जो वाड़ो हुजे, घरनि जो वेढ़ो हुजे, माल जो वथाण हुजे, या सिंधी ओताक हुजे, या कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त हीउ जेको ॻोठाणो जेको बोरची खाने वारो माहौल आहे, हीअ अदरी असांजी वेठी जेका साग पचाए पई ऐं पाण खाईंदी अलाए ॿियनि खे खाराईंदी, त स्कूल में माना साग बि पचे पई। यानी नेचुरल जेको आहे सो माना परफॉर्म ॾेखारी वई आहे सिंध जेका सकाफ़ती। कैमरामैन गुलाम नबी मल्ला सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।